बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बाबुल जमात व फज़लिहा। जमात ऐं उन जे फ़ज़ीलत जो बयान। अल्लाह तबारक व तआला नमाज जो फ़रीज़ो नाज़िल करे पाण में यकजहती ऐं प्यार मोहब्बत जो हिकिड़ो सलूक पैदा करणु फ़रमायो। ग़रीब अमीर, नाबीन, कमज़ोर सभु हिन में शरीक आहिनि। अमीरी ऐं गुरबत जे फ़र्क़ खे मिटाइण जे लाइ हुकुम कयो वियो समूरा सिधा थी सिखूं ॿधी करे छॾियो। तव्हां त कोई कंहिं ते रचक न करे, रीस न करे त मां अमीर आहियां, उहो ग़रीब आहे, मां मालदार आहियां, मुंहिंजो मज़ूर आहे, समूरा गॾु बि आहिनि। इमामत जे लाइ जेको आला उत्तम इल्म में, अमल में, आवाज़ में उहो इमामत कराए। भले सरदार हूंदो, मुल्क जो सदर हूंदो, पर जेकर इमामत जा शराइत उन में न आहिनि त उहो बि पोइ तां थी बीहंदो। इहा इल्म जी फ़ज़ीलत आहे। ज़कात अल्लाह पाक फ़र्ज़ कई, तव्हां त हिन में ग़रीबनि मिस्किननि जो बि हक़ हुजे। रोज़े खे फ़र्ज़ कयो वियो, तव्हां त मालदारनि खे दुख जो अहसासु थिए, उन जो अहसासु थिए त ग़रीब जेकी वेलो खाइनि था, वेलो वेहनि था, उन्हनि जो गुज़रान कीअं हूंदो या उन्हनि जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे। बहरहाल जेके बि अहकाम आहिनि, फ़राइज़ आहिनि, अल्लाह पाक जी हिन में वॾी हिकमत आहे जो ॿारनि जे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि खे दीनी जेके बि फ़राइज़ आहिनि उन्हनि जो सही नमूने सां अदा करण जी रब साईं तौफ़ीक़ अता फ़रमाए। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि ऐं उन जा मुत्तबीन जो मसलक ही आहे त जमात सुन्नत मुअक्किद वाजिब जे क़रीब आहे। हाँ, जमात सुन्नत मुअक्किद हो जिन चइजे हीअ हिन शइ जे वेझो त इहो वुजूब जे दर्जे में आहे, वेझो आहे। हूअं त क़ुरान में हुकुम आहे वरकऊ वस्जुदू अर्राकिईन। हाँ, रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कयो, सजदे कंदड़नि सां गॾु सजदो कयो। सजदो रुकू कयो, सजदो कयो, अर्राकिईन गॾु रुकू कंदड़नि सां। हाणे हिन में मुराद जमायत आहे, लेकिन फ़िक़ह जे किताबनि खे ॾिसण सां मालूम थिए थो त जमात जे बारे में हनफ़ी फ़ुक़हा जा ॿ क़ौल आहिनि। बाज़ किताबनि में जमात खे वाजिब लिखियो आहे ऐं बाज़ में सुन्नत मुअक्किद ऐं वुजूब जो क़ौल राजिह अक्सर मुहक़िक़ीन हनफ़िया जो मसलक बयानु कयो वियो। चुनाच मशहूर मुहक़िक़ हज़रत इब्न हम्माम लिखे थो त असांजी अक्सर मशाइख़ जो मसलक ही आहे त जमात वाजिब आहे, लेकिन उनखे सुन्नत कंहिंजे लाइ चयो वियो आहे जो जमात जो सबूत सुन्नत यानी हदीस खां ई न, जो ख़ुदि जमात सुन्नत आहे। जीअं जो निमाज़ ईद आहिनि उहो वाजिब आहे, मगर उनखे सुन्नत इन लाइ चयो वियो जो उनजो सबूत हदीस खां आहे। किताब बिदा में लिखियल आहे त जमात जे लाइ मस्जिद में हाज़िर हुजणु हर आकिल बालिग गैर माज़ूर ते वाजिब, ऐं जेकॾहिं हिकु मस्जिद में जमात न मिले त ॿिए मस्जिद में फिरणु वाजिब न आहे। अलबत जमात जी शहादत हासिल करण ख़ातिर जेकॾहिं ॿिए मस्जिद में वञे त हीअ सुठी ॻाल्हि आहे। मोहम्मद यूसुफ आयो जामे अली मस्जिद में, हाणे हिन खां जमायत थी वई। हाणे ख़बर अथसि त ज़ोहर जी निमाज़ वरी ॿिए हंधि थोरी लेट थींदी आहे,
होॾे वञे त बहितर आहे, जमात जो सवाबु थींदो, न त हिते पढ़े तॾहिं बि बहितर इहो आहे त ॿिए हंधि वञे। बहरहाल जेको जमात जो ॿार आहे उहो लिखनि था त उहो लही वेंदो। बाक़ी ॼाणी वाणी देरि न करे, जॾहिं वाच आहे हर शइ आहे त बाबा अढाई सवा 2 बजे निमाज़ थींदी आहे, हाणे घरूं हलियो ई सवा 2 बजे, इहे त जमायत थी वेंदी न। हा, बाक़ी इतफ़ाक़ सां का वाच हेॾे होॾे आहे, वक़्तु अॻे पोइ आहे त पोइ या ख़बर न पई त अॼु जमात वरी 2 बजे कई अथऊं। हा, पोइ इहो इन जी नोयत सां आहे। अलबत्त जमात जी सआदत हासिल करण ख़ातिर ॿियनि मस्जिद में वञे त सुठी ॻाल्हि आहे। इमाम क़ुदूरी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त इन सूरत में जेकॾहिं मस्जिद में जमात न मिले त घुरिजे त अहल अयाल खे जमो करे घर में जमात सां निमाज़ पढ़े। हा, मस्जिद में थी वई त हाणे घर मोटी अचे, हा, पंहिंजे माउ खे भेण खे बीहारे करे जमात करे, आदत न बणाए भई कॾहिं कॾहिं। इन मसइले में उलमा जो ही इख़्तिलाफ़ आहे त महले जे मस्जिद में जमात अफ़ज़ल आहे या जामा मस्जिद। जेकॾहिं हिकु महले में 2 मस्जिदियूं आहिनि त उन्हनि में क़दीम मस्जिद खे इख़्तियार करणु घुरिजे। हा, हाणे तव्हांजे पाड़े में 2 मस्जिदियूं आहिनि, हा, हिकिड़ी अंदरी ॿी ॿाहिरी, हाणे क़दीम मस्जिद अंदरी आहे, जेकॾहिं होॾे सहूलियत आहे त होॾे माण्हू पढ़े, जेकॾहिं 2 ई बराबरि आहिनि त पोइ जेका मस्जिद वरी वेझी हुजे उनखे इख़्तियार कयो वञे। जमात निमाज़ तरावीह में जेकॾहिं हिकु क़ुरान पाक जमात सां थी चुको ख़तमु ऐं निमाज़ कुसूफ़ जे लाइ सुन्नत मौक़िद आहे। रमज़ान जे वितर में जमात मुस्तहब आहे, रमज़ान खां अलावा कंहिं ज़माने जे वितर में जमात मकरूह तंज़ी आहे, मगर उनखे मकरूह हुजण में ही शर्त आहे त मुवाज़िबत कई वञे। जेकॾहिं मुवाज़िबत न कई वई भले कॾहिं कॾहिं 2 या 3 माण्हू जमात पढ़ी विया त मकरूह न आहे। जमात में हिकमतूं ऐं फ़ाइदा। हज़रत इमाम कबीर हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैहि इन मौक़े ते फरमायो त काई शइ उन खां ज़्यादा फ़ाइदेमंद न आहे जो काई इबादत अहिड़ी तरह रस्म आम हुजे, उहा इबादत हिकु ज़रूरी आदत हुजे जो उनखे छॾणु कंहिं आदत खे छॾणु करणु वांगुरु नामुमकिन हुजे। तमामु इबादतुनि निमाज़ खां ज़्यादा अज़ीम शानदार काई इबादत न आहे, उन सां गॾु ई ख़ासि इहतिमाम कयो वञे। ॿियो, मज़हब में हर क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, जाहिल बि आलिम बि, ॼाणींदड़ बि ऐं ग़ैर ॼाणींदड़ बि। लिहाज़ा ही वॾी मसइलत जी ॻाल्हि आहे जो सभु माण्हू जमा थी करे हिक ॿिए जे लाइ उन इबादत खे अदा कनि। जेकॾहिं कंहिंखां काई ग़लती थी पवे त ॿियो उनखे ॾसे, गोया कि अल्लाह जी इबादत हिकु ज़ेवर आहे। हा, दुनिया जा ज़ेवर कॾहिं भॼी पवनि, कॾहिं चोराइजी वञनि, हा, कॾहिं दिलि न चवे न पाए। जमात जो 3 फ़ाइदो ही आहे त बेनिमाज़ी हूंदो उनजो बि उन खां हाल खुली वेंदो ऐं उनखे वाइज़ नसीहत जो मौक़ो मिली वेंदो। मस्जिद में ईंदो त ॿुधंदो नी, हा, ईंदो ई कोन त ॿुधंदो कीअं, ॿुधंदो न त असरु न थींदो। चंद मुस्लमान कामिल थी करे अलाह जी इबादत करणु, उन खां दुआ घुरणु हक़ ताला जे रहमत जो नुज़ूल क़बूलियत जे लाइ हिकु अजीब ख़ासियत रखे थो। के नेक हूंदा, के गुनाहगार हूंदा, के ॿार हूंदा, के अछी ॾाढ़ीअ वारा हूंदा, हा, तंहिंजे करे अलाह साईं मिड़नी खे बख़्शे छॾे, उन खां कोई पुछण वारो कोन्हे। जीअं मुबिक मोचीअ जे करे अलाह साईं 6 लखनि माण्हुनि जो हज क़बूल कयो, ॿुधो अथव नी वाक़, हा,
इन जे करे आहे त नेकनि सालनि सां गॾु माण्हू हुजे त उन जे करे अलाह साईं असां जहिड़ा गुनाहगारनि खे रहम करणु फरमाईंदो। पंजो, हिन उम्मत जे ज़रिए अलाह ताला जो ही मक़सूद आहे जो हुनजो नालो कलमो बुलंद हुजे ऐं कलमो कुफर हेठि हुजे, रूह ज़मीन ते कोई इस्लाम खां ग़ालिब न रहे। ऐं हीअ ॻाल्हि जॾहिं थी सघे त हीउ तरीक़ो मुक़ररु कयो वञे जो तमामु मुस्लमान ख़्वाह उहे कंहिं दर्जे ऐं कंहिं तबिके जा हुजनि, आम ख़ासि मुसाफ़िर मुक़ीम नंढा वॾा सभु पंहिंजे कंहिं वॾे ऐं मशहूरु इबादत जे लाइ जमा हुजनि ऐं इस्लाम जे शान शौक़त ऐं हुनजी तरग़ीब ॾिनी वञे ऐं हुनजे नंढे हुजण जी ऐं छॾण जी ममानियत कई वई आहे। जमात खे न छॾे। छहों, जमात में ही फ़ाइदो बि आहे त तमामु मुस्लमाननि खे हिक ॿिए जो हाल ते वाक़ुफ़ु हुजणु थींदो ऐं हिक जे तकलीफ़ ॾुख दर्द माण्हू शरीक थींदो, जंहिंखां दीनी उख़्वत ईमानी मुहबत जो पूरो इज़हार इस्तेकाम हूंदो जो हिन शरीयत जो हिकु वॾो मक़सूदु आहे ऐं हिन जे ताक़ीद फ़ज़ीलत जा बजा क़ुरान अज़ीम अहादीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में बयानु फरमाई वई आहे। मौजूदा ज़माने जे नज़रियाती ड्रोड़ जे मुताबिक़ ॾिठो वञे त जमात इस्लाम जे नज़र बरोबरीअ जो सभ खां आला मज़हर आहे। 5 दफ़ा ख़ुदा जे तमामु बाननि जो दुनियावी एतबार खां कंहिं बि मनसब मर्तब हुजण में पंहिंजे तमामु बरतरी ऐं फ़ौक़ियत पंहिंजे दुनियावी जाह जलाल खे बालाई गॾु रखी करे ख़ुदा जे हुज़ूर में तमामु आम मुस्लमाननि सां गॾु मिली करे सिर सजदे में रखी करे ज़बान हाल खां इन ॻाल्हि जो इक़रार कंदा आहिनि, एक ही सिफ़ में खड़े हो गए महमूद अयाज़, न कोई बंदा रहा न कोई बंदह नवाज़। ॿियो हिकिड़ो मसइलो बि आहे त जॾहिं सटीअ जो सौदो कबो आहे त उन में गरी गंजी कमज़ोर ताक़त वारी अगामजी वेंदी आहे। भाई जेकॾहिं सुठीअ जो अघु जुदा कबो ख़राब जो घटि, ख़राब त केरु वठंदो ई कोन, विच थरीअ जो रेट घटि, पर जेकॾहिं गॾु सटी हणिबी आहे त उन में इहो ऐब न निकिरंदो आहे त हीअ शइ कसी आहे, हे खोखड़ियूं ही कोयलियूं आहिनि अंब जूं या ही केला नंढड़ा आहिनि, हीअ फलाणी फरी ऑस्ट्रेलिया वॾी आहे, हीअ वरी सिंधियुनि जी आहे, बसि बाबा इहे थी समूर इहा सॼी गाॾी थी, पोइ उन में हुन भले जे करे नंढे जो बि रेट थी वेंदो आहे। त जमात में हुजण जे करे इलाही फ़ाइदा आहिनि। अलाह खां दुआ तरफ़ सां जमात सां रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ख़ुसूसन 5 वक़्त नमाज़ अलाह जे घर में हुज़ूर गॾु थी करे इंसानु अदा करे। ऐं हिन में इहो बि थींदो त हिक ॿिए जी ख़बरगिरी पवंदी त अॼु यूसुफ छो न आयो निमाज़ ते, पोशाक बि या बाबा हेॾे कम सां वियो या बीमार आहे त वरी हुन खां पोशाक करणु वञी बि इलाही फ़ाइदा आहिनि। ऐं निमाज़ जमातनि में शरीक न थियण जे करे जेके उज़र आहिनि शरई, उहो माण्हू नथो शरीक थी सघे जेकॾहिं शरई उज़र आहे, बाक़ी न त निमाज़ में शरीक थियणो आहे। उहे फ़ुक़हा किराम 15 उज़र लिखिया आहिनि। निमाज़ जे सही हुजण जो शर्त तिहारत या उघड़ ढकण, इहो नथो थी सघे त जमात में शरीक न थींदो। कपिड़ा ई कोन, ॿिया कपिड़ा सां बीठा रहजनि, हे ईअं नंगो बीठो हुजे त हाणे इहो बसि घर में ई पढ़े। पाणीअ जो घणो ज़ोर इन सिलसिले में हज़रत इमाम मुहम्मद पंहिंजे किताब मोता में लिखियो आहे त जेकॾहिं शदीद बारिश जी सूरत में जमात जे लाइ न वञणु जाइज़ आहे, लेकिन बहितर ही आहे त वञी करे जमात सां निमाज़ पढ़े। बरसाति थी हले तेज़, हाणे चवे थो त किरी पवंदुमि या मूंखे तकलीफ़ थींदी, थधि आहे, पोड़ो माण्हू, फालज जो असरु नथी पवे, त हाणे हिनखे इजाज़त ॾिनी आहे शरीयत त घर में पढ़े।
पर जेकॾहिं जवान मुड़ुसु आहे, रोड आहे, भले बरसाति हुजे, छटिरियूं आहिनि वग़ैरह, जमात में शरीक थिए या ॿिया कपिड़ा खई वञे, वधि वधि गोॾ ॿधी वञे, आली थींदी वरी ॿिया पायो त जमात पढ़े। इहा आहे पोड़े जे लाइ। रस्ते में अहिड़ी गिचड़ आहे जो कारी जीअं पाणी बी छा थींदो आहे, डप कारी थी वेंदी आहे। हाणे निमाज़ ते वञे थो मस्जिद में वरी झागींदो वञे, अहिड़ी मजबूरी आहे त इहो माण्हू बि जमायत में शरीक न थिए त हुनखे इजाज़त आहे। थधि एतिरी सख़्तु आहे जो ॿाहिरि निकिरण या मस्जिद ताईं वञण में कंहिं बीमारीअ जे पैदा हुजण या वधी वञण जो ख़ौफ़ आहे। मस्जिद ताईं वञण में माल असबाब जी चोरी हुजण जो ख़ौफ़ आहे। सूबी निकिरे थो, हाणे मस्जिद आहे कचे वारनि, विच ते हरामी माण्हू आहिनि, फुरनि था राति जो मग़रिब इशा सुबुह। अहिड़ो ख़ौफ़ आहे त पोइ बसि घर में पढ़े। मस्जिद वञण में कंहिं दुश्मन जो मिली वञण जो ख़ौफ़ आहे, पोइ बि जमात में शरीक न थिए। मस्जिद वञण में कंहिं कर्ज़ ख़्वाह जे मिलण जो या उन खां तकलीफ़ पहुचण जो ख़ौफ़ आहे, बेशर्ती कि उन जे कर्ज़ जे अदा करण ते क़ादिर न हुजे। जेकॾहिं क़ादिर आहे त पोइ ज़ालिम सम्झो वेंदो ऐं उनखे जमात छॾण जी इजाज़त न आहे। अॼु बाग़ खयां सूफ़ीअ, हाणे कर्ज़ी थी वियो पाड़े वारनि जो, ॿियो त हाणे नथो मिले, पर निमाज़ ते ज़रूरु ईंदो। चवंदा त हलो था हलूं था मस्जिद में था वठि सठि कयूं या रस्ते ते बीहूं था निमाज़ पढ़ी निकिरंदो। हाणे मजबूर आहे छा करे, 5 वक़्त सुबुह हिकु वक़्तु हुजे त हीअं हूअं करे जान छॾाए। पोइ हाणे जेकॾहिं सफ़ा ग़रीब आहे, लाचार आहे, त पोइ अहिड़ो माण्हू बि निमाज़ घर में पढ़ी सघे थो, जेसि ताईं वरी अलाह खां घुरंदो रहे, कोशिशि कंदो रहे कर्ज़ लाइ। पर हूंदे सूंदे कर्ज़ न ॾे त इहो ज़ुल्म आहे, इहो ज़ुल्म आहे, पोइ गुनाह। राति उन क़दुरु एतिरी क़दुरु अंधेरी हुजे जो रस्तो न ॾेखारिजे। अहिड़ी हालत में हीउ ज़रूरी न आहे जो लाइल्मी वग़ैरह सां वञे, का खॾ हुजे को खाॿो अचे, का वरी इन खां वधीक तकलीफ़ थिए, कॾहिं कॾहिं गुग थींदो आहे। राति जे वक़्तु हुजणु आंधी घणी सख़्तु हले आवाज़, तॾहिं बि जमात सां न वञे त इजाज़त आहे। कंहिं मरीज़ जे पुछा करणु, हुनखे जमायत हली वञणु, हिन मरीज़ जे तकलीफ़ या वहशत जो ख़ौफ़ हुजे। हाणे सूफ़ी वियो बीमार सां इस्पताल, ॿियो माण्हू ई कोन्हे, हाणे चए थो मां जमायत सां वेंदुमि त थी सघे थो तकलीफ़ वधी वञे। कॾहिं कॾहिं माण्हू खे अलाह रहम कर बेहोशी हूंदी आहे, एॾी मेॾी पटे छॾींदो आहे। हाणे अहिड़ी सूरत आहे मरीज़ जी त पोइ हाणे न वञे, इंसानियत वधीक आहे, उते खणी पढ़ी वञे। यारो पेशाब या पाखानो मालूम हुजे, सफ़र जो इरादो रखंदो हुजे, ख़ौफ़ थिए त जमात सां निमाज़ पढ़ण में देरि थी वेंदी, काफ़िलो निकिरी वेंदो। रेल जो मसइलो आहे, वरी रेल अलाए कॾहिं अचे, हाणे त गाॾियूं चपे चपे आहिनि, अधु कलाक 15 मिंटनि, इहा आहे रेल जो। या वरी अॻे काफ़िला हलंदा, पोइ कंहिंजो दॻु ॾिठल आहे नाहे ॾिठल, पोइ हीअं 20-25 घोड़ा या ऊठ हलां। तेरहों आहे फ़िक़्ह वग़ैरह पढ़ण या पढ़ाइण में अहिड़ो मशगूल रहियो जो बिल्कुलु फ़ुर्सत न मिली सघे, त इन ते बि वबाल न आहे, गुनाह न आहे जो जमायत में शरीक न थी सघे पढ़ण पढ़ाइण जे करे। बाक़ी तालिबनि वांगुरु हवालनि में न। कोई अहिड़ो बीमारी फालिज या एतिरो ज़ईफ़ थी चुको आहे जो हलण ते क़ादिर ई न आहे, या नाबीनो आहे, उनखे मस्जिद ताईं पहुचण वारो कोई न आहे, या लंगड़ो आहे, पोइ उहो बि जेकॾहिं जमायत में नथो शरीक थिए त उनखे बि इजाज़त आहे। 15 खाधो तयारु या तयारीअ जे क़रीब आहे, अहिड़ी बुख लॻी आहे जो निमाज़ में जीव ई नथो लॻण, सॼो खाइण पीअण जे ख़्यालु हुजे त पोइ हाणे अॻ में इहो खाधो पीतो पंहिंजो खाए, उन खां बाद में छा करे निमाज़ पढ़े। दुआ आहे अलाह साईं सही सम्झ अता फरमाए, जमात सां निमाज़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।